अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, स्ट्रीट क्राइम कराची में इंतहाई तेज़ी सां वधियो आहे। गुज़िरियल 10 ॾींहंनि जे अंदरि 8 शहरी फुर मज़ाहमत ते क़त्ल कया विया आहिनि। 2 पुलिस एहलकार उन में शहीद थी चुका आहिनि। ही जेके हलंदड़ साल आहे 100 खां वधीक माण्हू फुर मज़ाहमत ते क़त्ल थिया आहिनि। केतिरा ई सवनि जी तादाद में ज़ख़्मी थिया आहिनि। कराची शहर जे अंदरि तमामु वॾी तादाद में पुलिस मौजूदु आहे, रेंजर्स मौजूदु आहे, सिक्योरिटी गार्ड्स जो अगरि वठूं था त उहो वॾी तादाद में मौजूदु आहे। कमांड एंड कंट्रोल सिस्टम छा गैरफ़ाल थी चुको आहे, किथे कमज़ोरी आहे, किथे कोताही आहे। हेॾी वॾी तादाद में स्ट्रीट क्राइम थिए थो, मोबाइल फुर हुजे, मोटरसाइकिल फुर हुजे, कार फुर हुजे, घरनि में धाड़ा हुजनि, तेज़ी सां कराची जे अंदरि वधी रहियो आहे। उनजे करे शहरी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। असां हिन अहम इशूअ ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे कराचीअ मां असांजे KTN न्यूज़ जो क्राइम रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी असांखे जॉइन कयो आहे। अब्दुल्ला, तव्हांखे वेलकम थो चइजे। जॾहिं त हलीम आदिल शेख साहब अपोज़िशन लीडर आहिनि सिंध असेंबली में, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। ग़ुलाम जीलानी साहब MQM जा MP आहिनि ऐं कोरंगी में जिथे कल्ह ई वॾा वाक़िया थिया, उन में पुलिस एहलकार शहीद थिया, उहे पिणु असां सां गॾु उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। ग़ुलाम जीलानी साहब, आपको हम वेलकम करते हैं। असीं कोशिशि कंदासीं नाज़रीन हिन इशूअ ते पुलिस ऑफिसर सां असीं उनखे दावत बि ॾिनी आहे त हिन मामले ते अची असां सां ॻाल्हि ॿोल कनि त स्ट्रीट क्राइम जा थियण जा तेज़ी सां वधिया आहिनि, उनजा सबब छा आहिनि, ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि सां बि असां राब्तो कयो आहे त जीअं गॾियल तौर ते हिन इशूअ ते डिस्कशन करे सघिजे। अब्दुल्ला, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां सां थी कजे त असांखे ॿुधाईंदव त ही जेके 10 ॾींहं गुज़रिया आहिनि या गुज़िरियल सॼे साल जी रिपोर्ट, एतिरा वाक़िया तेज़ी सां वधिया आहिनि या सबब छा आहिनि? ॾिसो असलम, हिकु त कराची इन में को शक न आहे त ओवर पॉपुलेटेड शहर आहे, तमामु घणा आदमशुमारी आहे, जिथे मुख़्तलिफ़ रीज़न इहे बि आहिनि त मोटरसाइकिल तमामु घणा आहिनि, पब्लिक व्हीकल आहिनि, आम शहरी लाइ जेको आहे त का सुठी हिते जेका सो पब्लिक ट्रांसपोर्ट आहे न, तंहिं करे जेको आहे सो मोटरसाइकिल वठंदा पिया। ऐं ॿियो जेको असां वटि मईशत जो तव्हां ॾिठो त ॿोॾि खां पोइ जेके मामला थी विया, माण्हू काफ़ी बेघर बि थी विया आहिनि ऐं हिते बेरोज़गार बि थी विया आहिनि। इन्हनि सभिनि खे रीज़न इहो बि थी सघे थो पियो, पर इन में पुलिस जेको आहे सो मुकमल तौर ते नाकाम रही आहे। उन में जेको आहे गुज़िरियल ॾींहुं तव्हां वठो त गुज़िरियल ॾींहुं हिकु ई ॾींहं में कोरंगी में हिकु ॿिए पुठियां जेको आहे 3-4 अहिड़ा वाक़िया थी विया। सुबुह सवेरे जेको आहे सो 18 सालनि जो जेको कयूं नौजवान छोकिरो हुयो, उहो पंहिंजे घर में निकिरे पियो त उनखे जेको आहे सो अची गन पॉइंट जेको आहे सो फुरकनि पिया। उन में जेके 2 हथियारबंद उन्हनि सां मज़ामत कई। मज़ामत करण खां पोइ जेको आहे उनखे सीने में गोली हणी करे उते जेको आहे सो मारे छॾियऊं। उनखां अॻु जेको आहे उते कोरंगी में फैज़ान नाले छोकिरो हुयो, टियों ॾींहुं जेको उनखे फायर कयाऊं, उहो बि कल्ह गुज़ारे वियो, उनखे उहो फोत थी वियो। उन सां गॾु कल्ह जेको आहे वॾो अफ़सोसनाक वाक़ियो इहो बि हो त पुलिस मुक़ाबला थिया 2, उन में 2 पुलिस एहलकार मारिजी विया, 2 धड़ियल मारिजी विया। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिकिड़ो अवामी कॉलोनी में थियो त ॿियो जेको आहे सो कोरंगी इंडस्ट्रियल एरिया थाणे हद में थियो आहे। उन में जेको आहे सो हिकिड़े 2 फोर्थ मारिजी विया, पर 2 पुलिस एहलकार बि जेको आहे शहीद थी विया आहिनि, जंहिंजी अॼु जेको आहे सो तदफ़ीन कई पई वञे। अहिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पिणु जेको आहे उते पेश आयो। पर पुलिस जे जेकॾहिं ॾिसो वञे त हमेशह जेको आहे सो स्ट्रीट क्राइम कराची में हिन वक़्तु तमामु घणो जेको आहे बेकाबू थी जिन जेको आहे सो उहो निकितो आहे, जेको हिन वक़्तु ताईं कंट्रोल न थी सघियो आहे। जॾहिं त इन हवाले सां हमेशह एडिशनल IG कराची पुलिस चीफ जेके चवंदा जावेद आलम ओडो साहिबु, उन्हनि ॿुधायो आहे त 900 खां वधीक असां मुक़ाबला बि कया आहिनि। हिन में को शक न आहे त हिन वक़्तु ताईं जेके फोरू पक्ता आहिनि ऐं 150 खां वधीक जेको आहे उहे अॾुवारी मारिजी बि विया आहिनि। पर माण्हू तव्हां कोरंगी जी ॻाल्हि कई आहे, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था, पाण हिन समूरी सूरताल ते क्राइम वधे थो उन ते ॻाल्हि ॿोल कयूं था तफ़सीली। कोरंगीअ मां ई ग़ुलाम जीलानी साहब MPA चूंडियल आहिनि। ग़ुलाम जीलानी साहब, कोरंगी में 2 वाक़ियात कल पेश आए, पुलिस एहलकार शहीद हुए। क्या समझते हैं कराची के अंदर तेजी से क्राइम बढ़ रहा है, वजूहात क्या हैं, कहाँ कमजोरियां देख रहे हैं आप? जी बहुत शुक्रिया आपका। तो माजरत के साथ मैं इससे पहले भी तकरीबन 2 साल से यही बात कर रहा हूँ कि जब तक कराची के लोगों को डिप्यूट नहीं किया जाएगा पुलिस में, गैर मुकामी पुलिस जो है वो कराची का कंट्रोल संभालेगी, तो ये सारी सूरत हाल पैदा होगी। मुझे इस चीज से एतराज नहीं है कि यहाँ पर कोई पंजाबी पुलिस इंस्पेक्टर हो, कोई सिंधी हो, कोई बिल्कुल होने चाहिए। जो कराची में रहता है वो चाहे कोई भी जुबान बोलता है, उसको कराची का चार्ज उसको देना चाहिए। लेकिन ऐसे ऑफिसर्स को उठा के लाके जो है वो डिस्ट्रिक्ट कोरंगी में डिप्यूट किया गया है, जिनको यहाँ के डायनेमिक का ही नहीं पता कि यहाँ पे क्या मामलात हैं। SHOs ऐसे हैं कि जिनको उर्दू बोलना नहीं आती, तो वो किस तरीके से जो है वो इस शहर की और इस डिस्ट्रिक्ट की हिफाजत कर सकेंगे।
गुज़श्ता एक हफ्ते में 8 जनाजे हमने जो है अपने नौजवानों के, जिनकी उम्र 18 साल से 25 साल के दरमियान है, उनके जनाजे अपने कंधों पर हमने उठाए हैं। और एसएसपी साहब जो है, जो नए आए हैं अभी, वो अपने ऑफिस से निकलना पसंद नहीं कर रहे। तो ऐसी सूरत हाल में जब एसएसपी अपने एयर कंडीशन ऑफिस में बैठा रहेगा और आईजी साहब और डीआईजी साहब जो है वो इलाकों का विजिट नहीं करेंगे, अपने अपने एसएसपी ऑफिस का, थानों का, तो ये काम भी जो है वो गवर्नर को करना पड़ रहा है। अब थोड़ा सा कल एक्शन हुआ है तो उसके बाद मुझे बताएं कि सारी चीजें जो है वो ऑनलाइन होती हुई नजर आई एक दिन में, और हम मुसलसल बोल रहे हैं, लेकिन उसके ऊपर जो है वो एसएसपी के कान पे जू नहीं रेंग रही, बल्कि वो एक एमपीए को ये बोलता है कि यार आप चेयरमैन बनने की कोशिश ना करें ज्यादा। तो जब ऐसी सूरत हाल होगी तो आप समझते हैं कि आप कराची को जो है वो जराइम से पाक कर सकेंगे? सही सही। अच्छा गुलाम जिलानी साहब, पुलिस के साथ पुलिस की जिम्मेवारियां हैं, पुलिस कंट्रोल सारा संभाल रही है, लेकिन इसके साथ क्राइम तेज़ी से बढ़ रहा है कराची का, इसके साथ और भी फोर्सेस हैं, जैसे रेंजर्स से हम अगर सिक्योरिटी गार्ड्स की बात करें तो वो भी 35,000 यहाँ पर हैं। तो कमज़ोरियाँ कहाँ देख रहे हैं? कमांड एंड कंट्रोल सिस्टम गैर फाल हो चुका है, या हम अपने जो सिक्योरिटी का निज़ाम है उसमें हम जिद्दत नहीं ला सके? जैसे दुनिया टेक्नोलॉजी के हिसाब से तेज़ी से आगे बढ़ रही है, हम टेक्नोलॉजी में पीछे रह गए हैं या कोई और वजूहत है? सर टेक्नोलॉजी में तो अल्हम्दुलिल्लाह हमारा सिंध जो है वो सबसे पहले नंबर पर आता है कि पूरे लाहौर ने जो है वो सेफ सिटी प्रोजेक्ट कंप्लीट कर लिया और हम जो है वो गुलशन और डिफेंस से आगे नहीं बढ़ सके। ठीक है, हमारे यहाँ पे जो है वो मेगा प्रोजेक्ट में बसें चलनी चाहिए थे, उसकी जगह जिनकी रिक्शे और गधा गाड़ियां और घोड़ा गाड़ियां अभी भी चल रही हैं। तो अल्हम्दुलिल्लाह टेक्नोलॉजी में और तरक्की करने में तो सूबा सिंध जो है वो सबसे आगे ही है। और जिस शहर में तकरीबन जो है 15 से 20 हजार बसें चलनी चाहिए थी, वहाँ पे 200 बसें भी जो हैं वो अवेलेबल नहीं है। लेकिन साथ में जो बेरोजगारी का अवसर है, जो और मामलात हैं, वो अपनी जगह पर है। लेकिन अगर मैं समझता हूँ कि पुलिस ऐसा तरीके से अपना काम करे, सही तरीके से जो है वो अपनी जिम्मेदारियां अदा करे, और पुलिस में भी बहुत सारे मसाइल इस किस्म के हैं कि अगर कराची में एक मैच होता है तो ऐसा लगता है कि हमारा जो नेशनल स्टेडियम है वो पाक भारत जंग का नक्शा पेश कर रहा होता है। पूरे कराची की पुलिस उठा के जो है वो उसको चारों तरफ से सरेंडर कर दिया जाता है, स्क्वाडन ऑफ करके, और तमाम मामलात हैं। तो फिर पूरे इलाके खाली होते हैं और तमाम डकैतों को और तमाम क्रिमिनल्स को पता होता है कि जी कराची जो है इस वक्त पूरा खाली, और जहाँ पे अपनी मर्जी से जो है वो अपना काम कर सकते हैं। तो इस सूरत हाल पे भी वजीर दाखिला को भी, चाहे वो सूबा सिंध के हों या वो पाकिस्तान के हों, कि भाई अगर मैच करवा रहे हैं तो उसके दौरान जो है ये नहते शहरियों की जो कीमती जानें जाया हो रही हैं। एक 18 साल के नौजवान का, एक 22 साल के नौजवान का, एक पुलिस हेड कांस्टेबल का क्या कसूर के वो डकैतों की गोलियों का निशाना बने, मुझे बताएं। तो ये नाअहली है हमारे आला अफसरान की, पुलिस की, जो अपने अपने कमरों में बैठकर और टीवी स्क्रीन पे सारी चीजें देख के जो है वो चैन की बांसुरी बजाते हैं। तो मैं आपके चैनल के तवज्जुह से अपने तमाम बड़े अफसरान को, चाहे वो एसएसपी हो, डीआईजी हो, आईजी हो, कि भाई खुदारा इस शहर कराची की नौजवान नस्ल पर रहम करें। जो इनका कीमती जानों का नुकसान हो रहा है उसको जो है वो कंट्रोल करने में अपना जो किरदार है वो अदा करें। आज तक जो है वो कोरंगी के किसी डिस्ट्रिक्ट के इतने बड़े हिस्से में मुझे कोई बता दें कि कोई सेफ सिटी प्रोजेक्ट के हवाले से कोई काम किया गया, कोई कैमरा लगाएगा हो। डीसी जो है वो अपने आराम से कमरे में आके बैठा होता है, कभी निकल के उसने ये नहीं देखा कि क्या सूरत हाल है मेरे इस इलाके की जिसपे मुझे जो है जिम्मेदारी दी गई है जी। सिवाय उनको जो है वो प्रॉपर्टी के चालान के और दूसरे 2 नंबर कामों के अलावा अगर कोई चीज है तो मुझे बताएं जी। अच्छा गुलाम जिलानी साहब, अभी कुछ दिन पहले वसीम अख्तर साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस की थी, हम भी मौजूद थे, आप भी वहाँ मौजूद थे। उन्होंने कहा कि जिस बच्चे को मारा गया, जिस बच्चे को कत्ल किया गया क्रिमिनल ने, तो उस क्रिमिनल को अफ़गानिस्तान की टोपी पहनी हुई थी। क्या समझते हैं आप कि जो बाहर से गैर मुल्की आ रहे हैं, कराची में तेज़ी से बढ़ रही है, अफ़गानी है ख़ास तौर पर, इनकी वजह से क्राइम बढ़ा है? सर अफगानी आ रहा है तो अफगानी कोई बाई एयर तो यहाँ पे जो है वो नहीं आ रहा होगा ना। अफगानिस्तान से उसने फ्लाइट ली और वो जो है इंटरनेशनल एयरपोर्ट के जरिए कराची में दाखिल हुआ। तो ये हमारी जो पुलिस है, जब वो सूबा सिंध के आप जाम शोर क्रॉस करते हैं तो टूल प्लाजा पे चेकिंग करती है, वो किस चीज की चेकिंग होती है मुझे बताएं? कि गैर मुकामी जो है वो आएगा सूबा सिंध में अगर दाखिल हो रहा है, मैं पूरे पाकिस्तान की बात नहीं करता, अगर वो सूबा सिंध में दाखिल हो रहा है तो हमारे सिंध के बॉर्डर से ही हो रहा है ना, चाहे वो हमारा हब से लग रहा हो,
चाहे हमारा वो हैदराबाद के बाद लग रहा हो, तो वहां से जो भी लोग आ रहे हैं आप उनके शनाख्ती कार्ड चेक करते हैं, आप सारी चीजें करते हैं, लेकिन उसके बावजूद जो है आप देखेंगे शराब गोड पे जो एक अगवान बस्ती है, हमारे पुलिस के अंदर इतनी जरूरत और हिम्मत नहीं है कि वो उसके गेट पे जाके जो है वो किसी को वहां से अरेस्ट कर सके। जब इस किस्म की सूरत हाल होगी तो फिर कराची का शहर का अमन जो है वो किस तरीके से कायम रह सकेगा। आज तक हमारी पुलिस जो है उस अगवान बस्ती के अंदर तब्दील नहीं हो सकी। तो आपके चैनल के तवज्जुह से मैं यही अर्ज करूंगा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान से, अपने चीफ ऑफ आर्मी स्टाफ से और डीजी रेंजर साहब से कि खुदारा शहर कराची के लिए जो बेहतर से बेहतर इकदाम है वो करने की जो है वो पूरी कोशिश करें, ताकि यहाँ के लोग नौजवानों की जो कीमती जाने हैं उनको बचाया जा सके। ठीक है गुलाम जिलानी साहब। अब्दुल्ला, गुलाम जिलानी साहब MQM जा MPA कोरंगी मां उनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो। गैर मुल्कनि जी अफ़गाननि जी बि साम्हूं ॻाल्हि अचे थी। तव्हां असांखे रिपोर्ट बि ॿुधाए रहिया आहियो त कहिड़ा अंग खैर आहिनि, हिन साल जे अंदरि 100 खां वधीक क़तल थिया आहिनि, 81,000 खां वधीक क्राइम जा जेके स्ट्रीट क्राइम जा हिते वाक़िया थिया आहिनि। इन जे बारे में ॿुधाईंदव ऐं पुलिस जा एफर्ट्स इन हवाले सां कहिड़ा आहिनि? जो चयो पियो वियो त गैर मुल्कनि ख़ासि तौरु अफ़गान लाइ ऑपरेशन जी बि हिते कयो वियो ऐं गिरफ़्तारियूं कयूं वयूं। जी असलम, तव्हां जेकी ॻाल्हि कई गैर मुल्कनि जी, त 15 दिसंबर ते जेको यूनिवर्सिटी रोड ते हिकु नौजवान NED जो यूनिवर्सिटी शागिर्द जेको क़तल थी वियो हुयो फुरमज़ामत ते, उते उन्हनि जी अफ़गान जी टोपी मिली। उहे बिल्कुलु गैर मुल्की हुआ जेके उहे गिरफ़्तार थी चुका हुआ अॻु में बकौल एडिशनल IG कराची जे, त उहे गिरफ़्तार थी उन्हनि खे 8 ॾींहंनि खां पोइ वरी उनखे ज़मानत मिली वई। हाणे असां वटि क्रिमिनल जस्टिस जेको आहे, जेको हमेशह पुलिस बि ऐं IG सिंध बि एतिराफ़ कयो आहे त असांजा कुझु इन्वेस्टिगेशन में फॉल्ट आहिनि, त कुझु क्रिमिनल जस्टिस जे यानी कोर्ट जे जेके मामलनि में उहे फॉल्ट आहिनि। हाणे गैर मुल्कनि खे कहिड़ी बेस ते जेको आहे ज़मानत मिली थी वञे, जेके हिते 100 जी तादाद में तव्हां ॾिसंदा हूंदव त वेस्ट में, कैमाड़ी में, कोरंगी में पकड़जनि था पिया। उन्हनि खे जीअं ई लॉकअप कंदा पिया उन खां पोइ उन्हनि जो केस हलायो थो वञे, त केस में उन्हनि जा वकील हिते बीठा आहिनि, जेके लोकल माण्हू आहिनि, उते जा वकील थियनि था पिया ऐं वकील थियण खां पोइ उन्हनि खे ज़मानत वठी ॾियनि था पिया, हिकु भेरो ॿीहर आज़ादु थी अचनि। इहो वॾो अलमियो आहे। ऐं तव्हांखे मां रिपोर्ट मूं वटि पयल जेके CPLC जी रिपोर्ट आहे, त हिन गुज़िरियल साल खां हिन साल में जेको आहे न उहे शहरी जेकी मज़ामत घणी कई आहे, शहरनि खे जेको आहे सो उहे उन्हनि ॾोहारनि जे गोलियुनि जो जेको खाज बणिया आहिनि, उहे 105 शहरी आहिनि जेके मज़ामत ते मारिजी विया आहिनि, ऐं उन सां गॾु 518 शहरी ज़ख़्मी थिया आहिनि। इहा रिपोर्ट हिकु हफ़्ते अॻे जी जेकी उन्हनि जारी कई आहे, जॾहिं त हाणे 5-8 जेके ॿिया वधीक अञा तव्हां ॾिठा हूंदा। उन सां गॾु 805 जा मुक़ाबला थिया आहिनि पुलिस जा, ऐं ॾोहारनि खे जेको आहे ज़ख़्मी कयो आहे। 118 ॾोहारी जेको आहे मारिया विया आहिनि ऐं 947 ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। हाणे 118 मारिजी विया आहिनि, 947 खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इहे तव्हां अंदाज़ो कयो त रोज़ जे बेस ते जेकी बुनियाद ते पकड़जनि था पिया, त हज़ारनि जी तादाद में हिकु साल में सिर्फ़ु ॾोहारी पकड़जनि था पिया, पर उहे रिपीटर आहिनि। 18 केस था थियनि, 20 केस था थी वञनि, उन्हनि खे ज़मानत थी मिली वञे, वापसि जे ॾोह था कनि। उनजी सरपरस्ती पुलिस बि करे थी पई, सियासतदान बि करे थो पियो, उतां जो माण्हू जेको उते बासर आहे उहो करे थो पियो। सरपरस्ती जे करे ई जेके हीअ बार बार निकिरंदा पिया, ऐं पोइ इहे दाऊं शहरी बि कनि था पिया, त उहे सियासतदान बि कनि था पिया, त ॾोह छो नथो कंट्रोल में अचे। असांजे क्रिमिनल जस्टिस खां वठी, पुलिस जी इन्वेस्टिगेशन खां वठी, सियासतदान ऐं जेके सरपरस्ती कंदा जेके माण्हू आहिनि, उहे नथा चाहिनि त कराची में अमन थिए, छाकाणि त उन्हनि जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। पंहिंजे मफ़ादनि जे करे पोइ हीअ मामला थियनि था पिया। हिन टाइम ॾिसो जेके MPA पाण ॻाल्हि कई कोरंगी जो आहे, त गुज़िरियल ॾींहुं कोरंगी में तव्हां हालत ॾिसो त एॾी वॾी थी वई जो रुॻो लाश पिया निकिरनि, पुलिस जा बि त शहरनि जा बि। SHO हिकिड़ो सस्पेंड कयो वियो, एडिशनल IG कयो। पर जेकी वॾी इन ॻाल्हि कई त SSP पंहिंजे उतां निकितो ई न आहे ऑफिस मां, इहा वॾी ॻाल्हि आहे। त माना SSP हाणे जेको SSP कोरंगी में क्राइम कंट्रोल नथो करे सघे, SSP साजिद मीर सदूज़ई आहे, उहो जेको आहे उनखे मलीर जी बि जेको आहे चार्ज ॾिनी वई आहे, त मलीर बि उहो संभाले। हाणे ॿ हेवी जेके डिस्ट्रिक्ट आहिनि उहे हिन जे हवाले कया विया आहिनि। उनमें जीअं हुनखे चार्ज ॾिनी वई आहे, त कल्ह तव्हां ॾिठो त साइड सुपर हाईवे थाणे जी हद में उते मलीर जे बिन क़ासिम जो SHO जेको इदरीस बंगश, उहो पिणु ज़ख़्मी थी वियो। उन सां गॾु ॿियो जेके STP जा कारकुन आहे उहे बि हिते ज़ख़्मी थिया, उनजी ऑफिस ते हमिलो थियो हुयो। आसिफ़ चांडियो ज़ख़्मी थियो हुयो, जिन खे इस्पताल में अञा ताईं जेके ज़ेर इलाज आहिनि। मतिलबु त हिते तव्हां वटि हिकु त सिस्टम ई न आहे, तव्हां जेके ॾोहारी पकड़ो था पिया, त उनजो रिकॉर्ड तव्हां मेंटेन कयो। हीउ वॾो मामिलो थियो आहे डिफेंस जे अंदरि, जेको हिकिड़ो मामिलो थियो IG जे घर जे ॿाहिरि जेके पकतल माण्हू हुया, ॾोहारी हुया, उन ॾोहारनि खे SHO छॾे थो ॾिए। IG जे घर जे ॿाहिरां मामिलो जेको थियो हुयो, उतां पकतो अथऊं, उन्हनि खे ॾोहारनि खे FIR करण लाइ चयो त पर पुलिस पंहिंजी सेटिंग करे उन्हनि खे आज़ादु करे छॾियो, जंहिंखां पोइ उहो मामिलो थियो ऐं SHO जेको साहिल वारो उहो गिरफ़्तार थी वियो, हुन सां गॾु ड्यूटी अफ़सर गिरफ़्तार थियो। अहिड़ी तरह जेको ॿ ॾींहं अॻु में तव्हां पहुती वञो उन मामले खां 2 ॾींहं पोइ हिते
त साहिल जे हद में ई दरख्शां जे हद में सीवी खां हिकु लाश मिलियो जेके छुरियूं लॻल हुयूं। हाणे उनखे ॾिसो तव्हां उते माण्हू आराम सां केॾो फाइट कयो हूंदो, विड़ियो हूंदो, उते का सिक्योरिटी न आहे, को माण्हू न आहे जंहिंखे मारे करे छुरियुनि जा वार करे उनखे क़तल करे उनखे उछले छॾियऊं, जंहिंखे जेको आहे हाणे जेको आहे ट्रेस कयो आहे पुलिस। उनखां अॻु में तव्हां जेके प्रोग्राम कयो हुयो बोट बेसन थाणे जे हद में, इहे डिफेंस जा इलाइक़ा आहिनि न, पोश इलाइक़ा आहिनि, जिथे तव्हां सम्झो था त माना सिक्योर पाण खे सम्झो था पिया। उते नंढड़े मासूम ॿार खे जेको फायर करे जेको रिपीटर आहे उनखे मारे छॾियऊं, उनजो अञा ताईं जेको आहे गिरफ़्तार कातिल न थियो आहे। हिन वक़्तु उन कातिल खे जेको आहे ट्रेस कनि था पिया, पुलिस खे चवणु आहे त असां ट्रेस था कयूं पिया पर गिरफ़्तार न थी सघियो आहे। हाणे जंहिं केस में पुलिस खे प्रेशर अचे थो पियो उहो केस ट्रेस थी सघे थो, सॉर्ट आउट थी सघे थो। बाक़ी जेके अलाए केतिरा केस आहिनि जेके शहरी पंहिंजे रिपोर्ट कराइण में नथा वञनि त असांजी मोबाइल खसिजी वई आहे, ठीकु आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे कराची पुलिस चीफ चए थो मज़ामत न कयो, पोइ शायदि इहे पुलिस बि सम्झी वई आहे त मज़ामत न कयूं, तंहिं करे पुलिस में या एतिरो उन्हनि में ताक़त न रही आहे जो मुक़ाबला कनि। पुलिस मुक़ाबलनि में जॾहिं बि करे थी पई पुलिस नुक़सान थी करे पई। अब्दुल्ला, ही जेके 80,000 या 81,000 ॿुधाए था वञनि त ही केस जेके थिया आहिनि इहे रिपोर्ट थिया आहिनि, इन खां अलावा जेके रिपोर्ट न थिया आहिनि उन्हनि जो वॾो तादाद हिते मौजूदु आहे। बिल्कुलु ईअं ई आहे न असलम, तव्हां ॾिसो माण्हुनि खां मोबाइल थी फुरिजे त वञनि ई रिपोर्ट नथा कनि पिया, ऐं केतिरा ई माण्हू जेके मारिजी वञनि था पिया, उनजा लाश पिया आहिनि, उनखे 2 ॾींहंनि खां पोइ जेको आहे उनखे खणंदा पिया था बाबा जेको आहे उनखे तिबी मौत आहे, या उनजी इन्वेस्टिगेशन करण लाइ को ज़हमत करे ई नथो पुलिस वारो, त उनजी जांच कयूं त उहो लाश छो मिलियो, छाजे लाइ मिलियो, किथां मिलियो। ऐं एतिरे क़दर जो तव्हां पुलिस ऑफिसर खां एज़ अ रिपोर्टर तव्हां फ़ोन करे पुछा कंदो साईं कीअं मिलियो, त चवंदा उहो ऐसे ई रोड पे पड़ा हुआ। हाणे इंसान जो जान आहे हिकिड़ी, उनजी जांच नथा करे सघो था त तव्हां घटि में घटि उनखे ॿुधायो सही त मामिलो हुयो छा। ख़ैर इन तरीक़े सां असलम हिते हिन वक़्तु कराची अंदरि अलाए केतिरा हज़ारनि जी तादाद में या त ॾोहारी थी विया आहिनि माण्हू आम। तव्हां कराची में ॾिसो हज़ारनि जी तादाद में हीउ रिकॉर्ड हिन जो आहे त हर साल हज़ारनि जी तादाद में ॾोहारी गिरफ़्तार थियनि, 100 जी तादाद में मरजनि था, ऐं 500 खां वधीक हिन टाइम बि जेको आहे ज़ख़्मी हालत में पिया आहिनि। कहिड़ी अफ़सोस जी सूरत हाल आहे, शायरा फैसल तां माण्हुनि खां फुरिजी था वञनि, एम ए जिना रोड तां फुर थिए थी, शादी हालनि में फुर थिए, शादी हालनि में कहिड़ी इहा सिचुएशन आहे, इंतहाई ख़राबु सिचुएशन आहे। इन ते अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अरसलान ताज साहब PTI MP आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अरसलान साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अरसलान साहब, तेज़ी से क्राइम बढ़ रहा है कराची में, स्ट्रीट क्राइम ख़ास तौर पे, क्या वजूहत समझते हैं, कौन जिम्मेवार, किसको जिम्मेवार समझते हैं आप? देखिए, जिम्मेवारी तो बराह रास्त सिंध हुकूमत की ही है। CM साहब जो कि इस वक्त वजीर दाखिला भी है सिंध के, और बेशतर इनके पास वजारतें पहले से मौजूद है, तो ये पहली दफा तो हो नहीं रहा कि जी एकदम से पहली दफा सुनने में आया हो कराची में हो रही है, तो कई सालों से मामला चलता हुआ आ रहा है। और इसकी बड़ी वजह हमारे पुलिस की नाक़िस कारकर्दगी और उसके ऊपर सियासी हुकूमत जो कि बिल्कुल भी तवज्जो नहीं दे रही। मुराद अली शाह साहब खुद वजीर दाखिला हैं, वतनी कब से हैं, जब से दुनिया बनी है तब से बैठे हुए हैं, और पुलिस ये कहती है कि जी मुज़ाहमत भी ना करें, बिल्कुल ठीक बात है, ना करें तो भाई करें क्या, लोग अपनी जानों के जाने भी कुर्बान करते रहें, अपना जाली मानी नुकसान भी करते रहें, हर चीज़ का सब नुकसान होता रहे, और ये पुलिस सिर्फ और सिर्फ देखने के लिए बैठी हुई है। ये सिंध पुलिस जो है वो सियासी मुकदमात कायम करने के लिए इनकी तवज्जो ये है कि आजम स्वाति के ऊपर 16 मुकदमात पूरे सिंध में बन जाएं, लेकिन चोरों डकैतों के ऊपर इनकी बिल्कुल तवज्जो नहीं है। तो ये मैं समझता हूँ कि टोटल नाकामी सिंध पुलिस की है, और जो इस वक्त चैलेंज है हमारे सूबे को, हमारे प्यारे शहर को, उसका इनको शायद अदराक ही नहीं है। ये समझते हैं कि भाई ये तो रूटीन का काम है, क्या हुआ, कुछ हजार 3 करोड़ की आबादी में कुछ हजार लोगों की जाने भी चली जाएं तो ये लोग कहते हैं ये मैटर नहीं करता, ये परसेंटेज पर आते हैं। मैं तो बड़ा मुझे हैरत होती है, ये किस तरह से किस मुंह से कह सकते हैं ऐसी चीजें, इनके अपने साथ हो तो शायद पता चले, इनको अंदाजा हो। ये पुलिस की मोबाइलों के ऊपर जो है वो सब्जियां लेने जा रहे होते हैं सरकारी लोगों के, अफसरान के, मिनिस्टर के, बाकी लोगों के, तो जब इस तरह के मामलात होंगे तो कैसे चलेगा। और जो कानून के हिसाब से कमेटी बनी थी सिंध पुलिस सेफ्टी कमेटी, उसका 2 साल से इजलास ही नहीं हुआ। तो बस अल्लाह ही चला रहा है सूबे को, और वरना तो सिंध हुकूमत से कोई तवक्का रही नहीं है। बाकी असल में क्या समझते हैं, ये जो तेज़ी से क्राइम बढ़ रहा है, स्ट्रीट क्राइम, तो कराची के अंदर जो कारोबारी लोग हैं या जैसे आम शहरी है बहुत ख़ुद को गैर महफूज समझ रहे हैं, क्या समझते हैं टेक्नोलॉजी में हम पीछे रह गए हैं,
दुनिया सारी तेज़ हो गई है, डकैत के पीछे जाना, उनको कंट्रोल करना, कमांड एंड कंट्रोल सिस्टम उनका। हमारा कमांड एंड कंट्रोल सिस्टम गैर फाल है, जिद्दत हम नहीं ला सके, क्या वजूहत है? देखें, अब तो इनको बहाना मिल गया। अब जो चीज आप पूछे ना, आप ये कहते हैं जी सैलाब की वजह से हो गया। कल वो एक पार्लियामेंट्री सेक्रेटरी है, उनसे पूछा जी हमारे आईटी के महकमे में क्या हो रहा है, तो उन्होंने बोला इस सैलाब की वजह से हम पीछे रह रहे हैं। तो अब तो इनको ये भी आ गया, वो 10,000 कैमरे लगने थे वो नहीं लगे, आपके पुलिस की गाड़ियों पे वो लगने थे, ट्रैकर लगने थे, बाइकों के ऊपर ट्रैकर लगने थे, वो पता नहीं कहाँ चला गया मंसूबा। फिर यहाँ पे जेलों के अंदर जो है वो 2,000 की कैपेसिटी वाली जेल में 10,000 बंदा मुजरिम वहां पे जेलों के अंदर है। और मतलब कि कोई तवज्जो ही नहीं है ना। आईटी तो इनकी दूर दूर तक, इनके मिनिस्टर आईटी कहते हैं कि गूगल मैप को जो है हम सहूलत दे रहे हैं गूगल की कंपनी को, मतलब इनका हाल ये है। तो ये कहाँ आईटी तो मतलब इनसे दूर दूर तक टच होके नहीं गुजरा। बस अलमिया है ये, कोई हमें सजा मिल रही है शायद गुनाहों की कि सिंध हुकूमत हमारे ऊपर इस तरह की पीपल्स पार्टी की बैठी हुई है। वरना हम तो शायद किसी अफ्रीका के जो मुल्क आपने सुनोगे ना, चार्ड वार्ड ये उस तरह करके जो नाम, हम उससे भी पीछे हैं। हम एशिया तो छोड़े, ये साउथ एशिया छोड़े, हम अफ्रीका से भी पीछे चले गए हैं। और ये हमें शायद गुनाहों की सजा है जो पीपल्स पार्टी हमारे ऊपर हुकूमत कर रही है। वरना ये सिंध के बाशिंदे बेचारे प्यारे मासूम जो है वो डिजर्व नहीं करते कि ऐसी हुकूमत हमारे ऊपर नाफिज हो। और कोई तवक्का भी ना रखें कि इसमें कोई बेहतरी आएगी या कोई बेहतरी लेके आएंगे, जिद्दत लेके आएंगे। सब में जिद्दत भी क्यों लेके आएंगे, ये तो आराम से बैठे हुए हैं, 4 मोबाइलें मिनिस्टर के, इनके एमपीए के आगे पीछे घूम रहे हैं। बस इनके लिए यही काफी है। आवाम लुटती रहे, फुटती रहे, डकैतियां होती रहे, 16 साल के नौजवान जहाँबाग होते रहे, एनडी का बच्चा जहाँबाग होता रहे, घरों पे डकैतियां होती रहे, इनको फर्क ही नहीं पड़ रहा। ये दूसरी दुनिया में इनके वज़रा जो है वो बिजी है कि जी लाहौर में क्या हो रहा है, ये उनकी तवज्जो वहाँ है। तो ये तो हालत है इसकी। ठीक है, बस दुआ करें। ठीक है। दुआ के अलावा तो मुझे नहीं लगता कि सिंध हुकूमत हमारी कोई जान छूट सकती है अभी फिलहाल। ठीक है, ठीक है। अरसलान ताज साहब, अब्दुल्ला अरसलान ताज साहब जी ॻाल्हि ॿुधी तव्हां। हींअर इजलास बि हिकिड़ो हलंदड़ आहे पुलिस ऑफिसर्स जो, कहिड़ी हिकमत अमली ठाही पई वञे, केतिरो सीरियस हिननि हिन मामलनि खे वरितो आहे, त कहिड़े अंदाज़ में हाणे हू क्रिमिनल्स खे फेस कंदा? ॾिसो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हर हफ़्ते मुंहिंजे ख़्याल में 1 या 2 इजलास आई जी सिंध को ठहे थो पियो, ऐं हुन में ख़ासि तौर ते उन्हनि जी प्रायोरिटी कराची रहे थी पई, पर उन इजलास जो खड़ तिरको नथो निकिरे पियो। जॾहिं त हाणे पूरे साउथ ज़ोन लाइ जेको आहे सो आई जी सिंध इहो चई छॾियो आहे त जेके मोबाइलियूं आहिनि पुलिस जूं, उहे हिकिड़े कमांड एंड कंट्रोल जो कमु कंदियूं, जंहिंमें CCTV कैमराउनि जी उते ई लॻल हूंदियूं ऐं जेके पुलिस वारा गश्त था कनि पिया उन्हनि जी पिणु जेको ख़बर पवंदी, उहे जेके शहरी ऐं जेके आवाम सां डील था कनि पिया उन्हनि जी बि ख़बर पवंदी। पर इहो जेको आहे सो तव्हां ॾिसो, DIG इरफान बलोच बि जीअं अचण खां पोइ इन कोशिशि में लॻो पियो आहे त पूरे साउथ ज़ोन में जेको आहे कैमरा लॻी वञनि। पर मां वाज़े कयां त 4 डिसंबर ते हिकिड़ी गाॾी चोरी थी वञे, जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ पंहिंजे ॿारनि सां गॾु अचे थो पियो, रेड ज़ोन मां गवर्नर हाउस जे अॻियां उनजी जेको आहे कैमरा हिकिड़ी सिर्फ़ु फुटेज आहे कढनि पिया। बाक़ी पुलिस तयारु न आहे त हिन जेके कंट्रोल एंड कमांड जेके पूरे शहर फ़ीसद कैमरा लॻल आहिनि त उहे असां कढी सघूं। सिस्टम त आहे, सिस्टम जी कोशिशूं कनि था पिया। जीअं तव्हां ॿुधायो था पिया त हीअ जेको इजलास हलनि था पिया, इजलास हलनि था पिया, उन मां कमांड जेकी आहे उन्हनि जी पुलिस ऑफिसरनि जी, उहा बि कमु करण लाइ दिलचस्पी रखे थी। पर मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त जेके हेठियों अमलो आहे उहो हिननि जे वस खां ॿाहिरि आहे। ऐं AVLC जी ॻाल्हि कयो त उन में मुकमल तौर ते तव्हांजो को SHO जेको AVLC आहे उहो सालनि खां वठी हिकिड़ो ई लॻल आहे। जीअं अरसलान ताज साहिबु ॻाल्हि कई त जेको आहे जॾहिं खां सिंध ठही आहे तॾहिं खां हिकिड़ो ई CM लॻल आहे, तॾहिं खां हिकिड़ो असांजो SHO AVLC लॻल आहे। हाणे उनखे जेॾे बि गाॾी गुम थी न उन लाइ कोई इशू ई न आहे त मोटरसाइकिल कंहिंजो गुम थी वियो, कार कंहिंजी चोरी थी वई या को फुर थी वई, हुन लाइ इहो इशू आहे त जेकॾहिं प्रेशर ईंदो त उहो ॾिसंदासीं, न त छॾे ॾियो। सो अहिड़ी तरह ते पुलिस असांजी जेकी हेठि वेठल आहे न, लोअर स्टाफ जेके चइजे, जेके फील्ड में आहे करतब, उहो कामयाबु उहो ॾेखारींदा, जेके कामयाबी जो सिस्टम उहो ॾेखारींदा, जेके उते फील्ड में वेठल माण्हू आहिनि उहे एक्टिव हुजनि। उन्हनि जी सुस्ती त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे नाकामी थींदी ऐं उन सां गॾु IG सिंध बार बार इहो चयो आहे त असां मुक़ाबलनि लाइ बि तयारु आहियूं, असां कच्छ जी तयारी था कयूं पिया, उते टेक्निकल जदीद तरीक़नि सां असां ख़रीदारी कयूं था पिया, ड्रोन जेके आणियूं था पिया, जंगी जेको ड्रोन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू कोशिशूं कनि था पिया, पर उन्हनि खे ऑपरेट करण लाइ हिकिड़ो सिस्टम हुजे थो पियो जेको असां वटि शायदि ई कराची में त न आहे।
कराची में जेकॾहिं सेफ सिटी जी प्रोजेक्ट जी ॻाल्हि कई वई त उहो हिन वक़्तु मुकमल न थी सघियो आहे। हाणे हुनखे मदद था कनि त सिर्फ़ु साउथ ज़ोन में करिणो आहे, पहिरियों साउथ डिस्ट्रिक्ट में करिणो आहे। साउथ डिस्ट्रिक्ट में जेके असां मुकमल तौर ते पोश इलाइक़ो सम्झी पाण खे सेफ सम्झूं पिया, उहो मुकमल तौर ते तव्हां साउथ जो SSP तव्हांखे जीअं हुन ॻाल्हि कई पंहिंजो MQM जे MPA त कोरंगी जो SSP नथो करे, ईअं साउथ जो SSP बि हिते सिर्फ़ु वेठो आहे धंधे लाइ। इन में को शक न आहे। हुनजा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते SHO लॻनि था, हेडमोरो लॻनि था, उनजी रेड लिस्ट लॻल आहे। उन्हनि कॾहिं पुछण न कयो अथई त तव्हां वटि क्राइम रेट छो वधियल आहे, तव्हां जेको आहे हिते ॾोहनि ते कंट्रोल छो न करे सघिया आहियो। मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्त ताईं जेको आहे उहो SSP जेको असद रज़ा आहे उन मुकमल तौर ते उहा नाकामी ॾेखारींदे कमु न कयो। पर जॾहिं पुछा कयो थो वञे त उनजे लाइ चवनि था बाला ऑफिसर, असल में इहा वॾी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे, त उन लाइ उन्हनि जा ऑफिसर चवंदा त इहा असां ख़ासि पर्ची ते अचियलु आहे। ऐं हिते उहे SHO लॻल आहिनि जेके सालनि खां वठी लॻल आहिनि, उहे हिते कमु करण लाइ तयार ई न आहिनि। उन्हनि जो पंहिंजो फिक्स सिस्टम थियल आहे ऐं उन लाइ हाणे वरी सिस्टम तयारु पियो थिए त पहिरियों जेको आहे सेफ ज़ोन खां कबो डिफेंस खे। उन खां अॻु में डिफेंस छा हुयो, छो सेफ न हुयो? ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उते माण्हू नथा रहनि, जिते स्नेचिंग थिए थी पई उते छो न आहे? लाज़मी आहे इहो ई साॻियो ई जेको माफ़ियाज़ आहिनि उहे मंशात जो बि इहो ई तमामु वॾो तेज़ी सां ॾिसो न, गैर क़ानूनी तौर ते आयल जेके गैर मुल्की माण्हू आहिनि उहे हिते हर कुझु कनि था पिया, सभु कुझु कनि था पिया। उनमें उन्हनि खे गैर क़ानूनी हथियार कीअं थो मिले? पुलिस जी सरपरस्ती में मिले थो पियो। पुलिस उन्हनि खे हथियार, हाणे ॾिसो न रिसेंटली हिकिड़ो वाज़े थी वियो, पुलिस वारा पिस्टल खपाइनि था पिया। जेके गैर क़ानूनी असुलो हले थो पियो उहो पुलिस जी सरपरस्ती में हले थो पियो, गैर क़ानूनी मंशात हले थी पई पुलिस जी सरपरस्ती में हले थी पई। अहिड़ी तरह स्ट्रीट क्रिमिनल जेके आहिनि पुलिस खां ॻुझा न आहिनि, किथे किथे पुलिस उन सां अटकी थी वञे जेके पुलिस वारनि खे ख़बर न आहे। बाक़ी पुलिस वारनि खे ख़बर हुजे थी पई त हिते कहिड़ा कहिड़ा ॾुआरी आहिनि, उन्हनि खे पकड़नि, गिरफ़्तार कनि। मंशात फ़रोश जेकॾहिं मंशात जेकॾहिं खपी थी वञे या जेकॾहिं वापराईंदड़ आहे, हीरोइनची आहे, ॿियो आहे, उनखे ख़तमु थी वञे, उहो छा कंदो? ॾोह कंदो न। कंहिं माण्हू जो मोबाइल खसी वेंदो, उहा 20,000 30,000 उनजा 2 टे ॾींहं जेको मंशात उन्हनि खे मिली वेंदी। जड़ त असुलु मंशात जो आहे, पर उन में कंहिं बि इदारनि में सिर्फ़ु असां पुलिस खे ॾोह छो ॾियूं? उन में मंशात लाइ ANF ठहियलु आहे, एक्साइज़ ठहियलु आहे, उहे छा थियूं कनि? नार्कोटिक्स वारी सॼे जेके एजेंसियूं ठहियलु आहिनि उहे मुकमल तौर ते जेको आहे नज़र असांखे नथियूं अचनि पियूं। असां त हिते वेही बार बार पुलिस खे चई था सघूं, पुलिस सां अकाउंटेबिलिटी थोरी घणी उहा थिए थी पई पुलिस जी, छो जे करे हुननि जी पहिरीं तरजीह आहे त बाबा हू जेको क्राइम पंहिंजे इलाइक़नि में ख़तमु करे। पर असांजे अफ़सोस सां चवणो थो पए त मलीर, कोरंगी, वेस्ट ज़िलनि में तव्हां ॾिसो त पुलिस जो कमु इहो आहे त सरपरस्ती में जेको आहे कब्ज़ा करणु, कब्ज़ा छॾणु ऐं डील करणी आहे। हाणे जेको डील नथो करे सघे SHO जेको क्राइम ते कमु कंदो उहो SHO हिते क़ाबिल क़बूल न आहे। बिल्कुलु अब्दुल्ला, ठीकु आहे, वरी महिरबानी अब्दुल्ला। इंतिहाई अहम मामिलो, इन ते अञा बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्ट्रीट क्राइम इंतिहाई शहरनि कराची लाइ इंतिहाई नुक़सानकार आहिनि, शहरनि जूं जानियूं हिन में ज़िंदगी वञी रहियूं आहिनि। वरी महिरबानी तव्हांजी गुलाम जिलानी साहब MQM जा MPA, उन्हनि बि असांजे वक़्तु उन्हनि जी महिरबानी। अरसलान ताज साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम मामिलो, कराची में स्ट्रीट क्राइम तेज़ी सां वधी रहियो आहे। पाण कराची सिटी हुजे, सखर सिटी हुजे, सखर जा ॿाराड़ी हुजनि, कचा हुजनि, उते धाड़ेलनि जो राज उहो तेज़ी सां वधी रहियो आहे। कराची शहर इंटरनेशनल शहर, जिथे मुआशी हब जंहिंखे सम्झो वेंदो आहे। अगरि क्राइम तेज़ी सां वधे थो त मुआशी सूरत हाल हितां जी उहा तेज़ी सां हेठि वञे थी। कारोबारी माण्हू, आम माण्हू पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहियो आहे। समूरियूं हितां जूं जेके सियासी जमायतूं आहिनि उहे आवाज़ उथारे रहियूं आहिनि। असीं कोशिशि कईसीं त अॼु हिन मामले ते पीपल्स पार्टी जे अॻुवाननि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, पर हुननि सां उहा असांजे प्रोग्राम में न अची सघिया। हिन मामले ते सीरियस नोटिस वठण जी ज़रूरत आहे, सीरियस एक्शन हुजे, सीरियस पॉलिसीज़ हुजनि ऐं टेक्नोलॉजीअ में जिदत आणण जी ज़रूरत आहे त जीअं क्रिमिनल हिन हेॾे वॾे शहर में आराम सां मोबाइल फुरे थो, गाॾियूं फुरे थो, बैंक डकैतियूं करे थो, घरनि में धाड़ा हणे थो, उन्हनि ते कंट्रोल थी सघे। ऐं ख़ासि तौर ते जेके ग़ैर मुल्की अफ़गानी हिते तेज़ी सां वधनि पिया, उन्हनि ते कंट्रोल करण जी इंतिहाई ज़रूरत आहे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।